मीरपुर माथेले में रहवासियन पारा राशन न मिलण खिलाफ एहतिजाजी मुजाहिरो कयो वियो। मीरपुर माथेलो जी कौसर कॉलोनी जे रहवासियन असगर भट्टी, शाहनवाज बुल्लो, दीन मोहम्मद चाचड़ ऐं ॿियनि पारां राशन न मिलण खिलाफ एहतिजाजी मुजाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लॉकडाउन सबबि शहर बंदि हुजण करे असां को बि कारोबार नथा करे सघूं। हुननि चयो त असांजा बच्चा बुखूं काटे रहिया आहिनि, पर ज़िले इंतिज़ामिया कौसर कॉलोनीअ में रहंदड़ माण्हुनि खे मुकमल तौर नज़रअंदाज कयो आहे। अदा मसलो इहो आहे जो असां बंदि ते वेठा आहियूं कौसर कॉलोनी में, जेके असांजा ॿार सभु बुख ते बीठा आहिनि। असांजो जेको आहे पंहिंजो अहमद मुग़ल साहिबु काउंसलर आहे, ख़ालिद मुग़ल, असांखे कुझु बि न मिलियो आहे। बाक़ी पासे वारनि खे सभिनीनि खे मिलियो आहे, मनपसंदि माण्हुनि खे ॾिए थो। असांजा ग़रीब नंढा ॿार हे तड़पनि था। ॿुधायो त असां काॾे वञूं? असांजो जेको आहे गवर्नमेंट वज़ीर आला नोटिस वठे, महिरबानी करे असांखे राशन ॾिए, न त असां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं, बिल्कुलु साड़े छॾींदासीं। एहतिजाज कंदड़नि चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त राशन फराहम करे फ़ाक़ा कशी खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।